जहालियत जॾहिं समाज खे वकोड़े वेंदी आहे ऐं ॾाढ जॾहिं गुरूर जे घोड़े ते चढ़ी ज़ुल्म जूं सभु सरहदूं उरांगे वेंदो आहे, तॾहिं समाज में न रुॻो दिलि ॾुखोईंदड़ पर इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़िया पेश ईंदा आहिनि। असीं उन दौर जा माण्हू आहियूं जंहिं दौर में ॾाढ उरूज ते आहे। कमज़ोर ऐं हीणो कंहिं बानीअ जे मिसल मुतारिके निज़ाम अॻियां हथ ॿधी बीठल आहे, जंहिंखे ज़िंदगी गुज़ारण जो को बि इख्तियार न आहे। हिन समाज में जिथे माण्हू बेदर्दीअ सां क़त्ल थींदा रहिया आहिनि, उते हितां जे वॾेरे के निज़ाम मासूम पखियुनि खे बख़्श नाहे कयो ऐं उन्हनि जा नाज़ुक ऐं नफ़ीस जिस्म बारूद जी बाहि में साइण खे हो वॾाई ऐं मोतबरी सम्झनि था ऐं उन्हनि जे मारण ते टहिक ॾेई खिलनि था। उन वॾेरे के समाज में जिथे जंगली पखी ऐं जानवर महफ़ूज़ रही नाहिनि सघिया, उते घरेलू जानवर पिणु उन्हनि जे ॾाढ मुड़सीअ जे वर चढ़ी विया आहिनि। अहिड़ो ई वाक़ियो जेको सांगड़ में पेश आयो आहे, जिथे वॾेरे जे फसल जी भेल थियण जी सज़ा में हिन हिकु उठ जी ॼंघ वढे छॾी ऐं हू बेज़ुबान जानवर फ़क़ति रड़ियूं ई कंदो रहियो। हिते कानूनी कार्रवाई लाइ मुतालबो कजे त कंहिंखां कजे। जिथे इंसाननि जा क़ातिल सरेआम घुमंदा हुजनि, उते उठ जे क़ातिल वॾेरे खे ही कानून कुझु बि नथो करे सघे।